नौशरो फिरोज का खबर शामिल कई पिया मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक सिविल अस्पताल नौशरो फिरोज में डीजी सेहत जे दौरे दौरान इंतजामिया ऐं समाजी अगवान जे आमू सामू थियण वारे मामले ते शहरनि रद्द अमल ज़ाहिर करण शुरू करे छॾियो। समाजी अगवान डॉक्टर अब्दुल कदीर मेमन प्रेस कॉन्फ्रेंस बैदि समाजी अगवान ऐं अॻूणे काउंसलर डॉक्टर काशिफ मुस्तफ़ा मेमन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डॉक्टर अब्दुल कदीर मेमन खे वॾो ब्लैकमेलर करार ॾिनो ऐं चयो आहे त जॾहिं सिविल अस्पताल तबाह हुई तॾहिं डॉक्टर कदीर ख़ामोश हो ऐं हाणे सिविल अस्पताल में मौजूद एमएस जी कोशिश सां सुधारो अचणु शुरू थियो आहे। 3 एम्बुलेंस जो इज़ाफ़ो थियो आहे। पोर्टल एक्सरे लगायो वियो आहे। ऑपरेशन थिएटर में ऑपरेशन थियणु शुरू थिया आहिनि ऐं ग़रीब माण्हुनि खे दवाऊं मिलण लॻियूं आहिनि। तॾहिं डॉक्टर कदीर एमएस खे ब्लैकमेल करण लाइ कूड़ा ड्रामा करे रहियो आहे। हुन चयो त डॉक्टर कदीर डीजी सेहत जी मौजूदगी में एमएस ऐं डॉक्टर फताह राजपुर सां गंदा लफ़्ज़ इस्तेमाल कया ऐं झेड़ो कराइण जी कोशिश कई जेका नाकाम थी, जंहिं बैदि हू अस्पताल खे वरी तबाही तरफ़ वठी वञणु चाहे थो, जेका साज़िश कॾहिं बि कामयाब थियणु न ॾींदासीं।